अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम न्यूज़ टॉक में अवां खे भलीकार चऊं था ऐं पंहिंजे अॼु जे प्रोग्राम में असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं सिंध में जेका अमन अमान जी ख़राब थींदड़ सूरत हाल आहे, पोइ उहे भुंगल ऐं अगवा जूं वारदातूं हुजनि, बिरादरी तकरार हुजनि या जेके पुलिस मुक़ाबला थियनि पिया ऐं उनमें जेका अहलकारनि जी शहादत वग़ैरह थी आहे। ख़ासि तौर ते जेकॾहिं ज़िक्र कयूं लाड़काने डिवीज़न जो त उन में अमन अमान जी सूरत हाल जेका आहे उहा गुज़िरियल कुझु अरसे खां तमामु घणी ख़राबु आहे ऐं नेशनल तौरु इंटरनेशनल मीडिया ते उनजो तमामु घणो चर्चो आहे। एतिरे ताईं जो जेको ही नाकाम पुलिस ऑपरेशन थियो जंहिंमें अहलकार शहीद थिया, उनजो वज़ीर आज़म इमरान ख़ान तरफ़ां बि नोटिस वरितो वियो ऐं वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद साहब जेके आहिनि उहे सिंध जे दौरे ते आयल आहिनि ऐं अॼु ई उन्हनि जी सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह साहब सां मुलाक़ात बि थी आहे, जंहिंमें जेके ख़बरूं हींअर ताईं जो साम्हूं आयूं आहिनि त सिंध हुकूमत डिमांड कई आहे वफ़ाक़ खां त कचे में ॾोहारियुनि ख़िलाफ़ु ऑपरेशन में वफ़ाक़ उन्हनि जी मदद करे, रेंजर्स जी सपोर्ट उन्हनि खे फ़राहम कई वञे ऐं जेके जदीद औज़ार आहिनि उहे उन्हनि खे फ़राहम कया वञनि ऐं शेख रशीद साहब उनखे ख़ातिरी कराई आहे त हू मुकमल तौर ते ताउन कंदा सूबाई हुकूमत सां। गॾोगॾु उन्हनि जो इहो बि चवणु हो बार बार त अमन अमान सूबाई मामिलो आहे, पर हू सूबाई हुकूमत सां मुकमल तौर ते ताउन करण जे लाइ तयारु आहिनि। पंहिंजे अॼु प्रोग्राम में असीं ॻाल्हि ॿोल उन ते कंदासीं दी धाड़ेल कल्चर जेको आहे नेठि सिंध हुजे या पंजाब जा रहीम यार ख़ान ऐं कुझु ॿिया जेके इलाइक़ा आहिनि उतां ख़तमु छो न पियो थिए ऐं उन्हनि जूं जेके ॾोहारी सरगर्मियूं आहिनि वक़्तु सिर जेके आहिनि उहे साम्हूं अचनि थियूं, वरी कुझु वक़्त जे लाइ ऑपरेशन थिए थो उहे रुकिजी वञनि थियूं, वरी माण्हू अगवा थियनि था। ख़ासि तौर ते लाड़काने डिवीज़न जो ज़िक्र कयूं या शिकारपुर ज़िले जो त उहो माज़ी में बि ईअं आहे जो ॾोहारियुनि जी ॼण त आमाजगाह रहियो आहे ऐं सॼी सिंध मां भुंग जे लाइ को बि माण्हू जेकॾहिं अगवा थिए थो त उनखे रखियो शिकारपुर डिस्ट्रिक्ट में वञे थो घणे भाङे। उन समूरी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। हिन वक़्तु असां सीनियर सहाफ़ी ऐं लेखिका आहिनि साईं ज़ुल्फ़कार क़ादरी साहब, उहे टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि। ही जेका बि सिंध में वारदातूं जेकी थियनि पियूं उन्हनि ते तमामु सुठो लिखनि था पूरे हिकिड़ो तारीख़ी पस मंज़र सां त कॾहिं कहिड़नि धाड़ेलनि जेल टोड़िया या किथे किथे कहिड़े कहिड़े धाड़ेल जेके आहिनि कहिड़ियूं वारदातूं कयूं, सो उन्हनि खे काफ़ी सुध रहे थी उन्हनि मामलनि जी। क़ादरी साहब तमामु घणी महिरबानी। अव्हां खां जेकॾहिं उथंदे ई क़ादरी साहब इहो सम्झणु चाहियूं त हिकु भेरो ॿीहर सिंध जा ई मुख़्तलिफ़ ज़िला जेके आहिनि लाड़काने डिवीज़न जा स्पेशली उहे ख़बरुनि जो मर्कज़ आहिनि, नेशनल मीडिया इंटरनेशनल मीडिया उन ते डिस्कस करे पई त धाड़ेल कल्चर जेको आहे सिंध हुजे या पंजाब जा रहीम यार ख़ान ऐं ॿिया जेके मुख़्तलिफ़ डिस्ट्रिक्ट्स आहिनि उतां ई ख़तमु न थी सघियो आहे, त उन जा कारण अव्हांखे कहिड़ा पिया नज़र अचनि? नसीर महिरबानी। असली ॻाल्हि इहा आहे त हीउ जेको राजनपुर खां वठी जेको अचे थो सिंधु दरिया जे ॿिन्ही पासनि वारो कचे वारो इलाइक़ो जेको अचे थो, जेको डी जी खान खां राजनपुर खां थींदो कश्मीर कुडू खां थींदो वरी सिंध में दाख़िल थी थो वञे। सिंधु दरिया जा ॿई पासा जेके असीं ॾिसूं त उहे घाटा ॿेल आहिनि ऐं जेको आहे सो उन ॿिन्ही पासनि खां जेको आहे सो अवाइली टाइम खां वठी जेको सो इहे हिकिड़ा महफ़ूज़ पनाहगाहूं रहियूं आहिनि धाड़ेलनि जूं। पर हाणे ॻाल्हि इहा आहे त इन इहो जेको धाड़ेली कल्चर आहे उनजा जेके सबब कहिड़ा आहिनि, छो त असां वटि जेकॾहिं बेरहम ऑपरेशन जेकॾहिं कजे त वरी ठाकुर थी वञे, वरी जेको आहे सो वरी उन्हनि जी जेको आहे सो वरी कुझु टाइम ताईं त चुप रहे थी, पर वरी उन खां पोइ वरी जेको शुरूआत थी वञे। त असुल ॻाल्हि इहा आहे त इन जा जेके ॿ टे पहलू आहिनि, मुख्य पहलू। हिकिड़ो त इंतिज़ामी पहलू आहे, जॾहिं अव्हां जेको आहे सो सियासी बुनियादनि ते ट्रांसफर ऐं पोस्टिंग कंदव, मेरिट खे छॾे जेके ऑपरेशन कमांड जेके ऑफिसर आहिनि उन्हनि खे जेके न मुक़ररु कंदव। पर हाणे जेकॾहिं मुसीबत इहा आहे त उहे माण्हू बि प्रोफेशनल माण्हू बि इन सियासी सिस्टम जे में मजबूर थी विया आहिनि त उहे बि जेको सो उन में वहकिरे में वेही विया आहिनि। ऐं उन खां पोइ ॿियो मसइलो आहे त हेलो जी जी साईं अचे पियो बिल्कुलु आवाज़। त उन खां अलावा ॿियो इहो आहे त जेके असां वटि अदालती जेको सिरिश्तो आहे उनजी बि कमज़ोरी आहे। असां वटि जेको आहे सो क़बाइली झेड़ा थियनि था पिया ऐं जेको आहे सो गैरत जे नाले ते क़तल था थियनि, उन खां अलावा जेको सो ज़मीनी तकरार था थियनि। त इहे जेके बि मामला आहिनि ऐं कोर्टुनि में जॾहिं डिले था थियनि ऐं लॉन्ग जेको सो तमामु वॾो जेको सो तवील अरसे ताईं माण्हू डिसाइड नथो थिए, इंसाफ़ भले नथो पए, त पोइ माण्हू चए थो त एॾो रुलण मां कहिड़ो फ़ाइदो आहे ऐं वञणी जेको सो पलव करे विझूं, पोइ असीं पोइ जेका हाव जी बाहि मारियूं, पोइ जेको थियणो हूंदो थींदो।
त उन सां जेको सो हिकिड़ी जेको सो रिपीटेशन थिए थी क़त्लो गारत जी। सही। हिकिड़ी धुर हिकिड़े जा 5 मारे वेठा, वरी कुझु टाइम खां पोइ वरी ॿी धुर खे मौक़ो मिलियो त उहो उन जो नतीजो इहो थो निकिरे त उहे माण्हू पकड़जनि नथा, रूपोश था रहनि ऐं जेको कानून खां फरारी था रहनि। यकीनन हिकिड़ा माण्हू जॾहिं कानून खां हिनखे फरारी हूंदा त उहे गुज़र सफ़र जे लाइ उनखे पैसा खपनि कंहिं बि सूरत में, त उनखे ॾोह कंदो, उहो माण्हू ॾोह कंदो, अॻुवां विराए तावान कंदो, धाड़ा हणंदो ऐं पोइ उन्हनि सां लिंक वञी जेके आहिनि वरी ॿियो असां वटि जेको आहे भोतार फैक्टर जेको आहे। सही, बिल्कुलु। भोतार फैक्टर जेको आहे हिकिड़ो वॾो असां वटि एलिमेंट रहियो आहे। त उहे जेके हर सरकार सां हूंदा आहिनि, चाहे उहा कंहिंजी बि सरकार हुजे, उन सरकार सां भोतार हूंदा आहिनि ऐं भोतार सां जा जेके उहे जी सरपरस्ती में विरहायल आहिनि। असां अनफॉर्चुनेटली नसीब असां वटि जेको सो इलाइक़नि जा जेके एसएसपी जी जेकी सब पोस्टिंग जेको आहे सो हाणे पहिरियों त वरी सूबेदारनि जी वॾी मामिलो थींदो, पर हाणे जॾहिं ज़िलनि जा एसएसपी जेको सो भोतार जी चॉइस सां लॻंदव। फलाणो जेको एसपी आहे उहो जेको सो मुंहिंजो भलो जो पोस्ट ऑफिस मां यार आहे, हिनखे थियणो। पोइ हाणे जॾहिं उहो ईंदो डिस्ट्रिक्ट जो कमांडिंग ऑफिसर थी पुलिस जो, त हेॾी पुलिस जो जेको मोरल त डाउन थींदो, छो त पुलिस जे जेके एसएचओ आहिनि, आर्म फोर्स आहे, उहो ॾिसंदो त असां वारो जेको कमांडिंग ऑफिसर आहे एसएसपी साहिब जेको सो उन भोतार सां वेठो आहे, जेको पाण जेको सो इन अखवा पराए तव्हांजा जेके भता वता वठी उनजी जेका माण्हू जो पुट आहे, त हाणे असां खां दुश्मनी छाकाणि जेको ॾोहारियुनि सां वञी जेके अटकायूं। जेको हेठियों फोर्स आहे, फोर्स जे हेठि जेको आम सिपाही आहे, कांस्टेबल आहे, एसआई आहे या सूबेदार आहे, उहो मसलियत चुप थो थी वञे। त जॾहिं असांखे कमांडिंग जॾहिं हुननि सां भोतारनि सां मिलियल आहे, त इहो हिकिड़ो सॼो निज़ाम जेको आहे उनजी दुरुस्ती थियण थी रहियो आहे। उन सां सियासी मसइलतूं आहिनि असां वटि। हाणे रिसेंटली ॾिसो, ही चलो ठीकु आहे मिसमैनेज थी शिकारपुर ऑपरेशन में जेको आहे जेको थियो हींअर रिसेंटली शिकारपुर में जेके ऑपरेशन थिया आहिनि, अॻियो डीएसपी शहीद थी वियो, हुन खां अॻु ॿिया पुलिस अफसर शहीद थिया। रिसेंटली हाणे जेको आहे हिनखे बख्तरबंद गाॾी में जेको आहे सो शहीद थिया। ऐं ॿी वॾी ॻाल्हि इहा आहे त असां वटि चेक एंड बैलेंस कोन्हे। अर्बन रुपयनि जी नसीर अर्बन रुपयनि जी पुलिस जी लॉ एंड ऑर्डर जी बजट आहे सिंध जी। उनमें तव्हां उहे बख्तरबंद गाॾियूं था वठो जेके जस्ट उनजे मथां जेको आप बख्तरबंद गाॾी जेकी आहे महफ़ूज़ तरीन गाॾी सम्झी वेंदी आहे जंग में, बैटल फील्ड में लिखियल पढ़ियल माण्हू या जेके जंगी हिकमत अमली खां वाक़िफ़ आहिनि। बख्तरबंद गाॾियूं जेके आहिनि उहे जेके महफ़ूज़ जेके हिकिड़ो हूंदो आहे बकर हूंदो आहे, जंहिंमें अवां उन में बैटल फील्ड में वञी या उन मुहाज़ ते वञी उन में पाण खे महफ़ूज़ सम्झी ऐं दुश्मन ते वार कयो था। बिल्कुलु कादरी साहब, पर असां वटि तव्हांखे ख़बर हूंदी बख्तरबंद गाॾियुनि जी जेका ख़रीदारी वारो स्कैंडल आहे, इवन जेके बुलेट प्रूफ जैकेट्स आहिनि उहे केतिरियूं पाइदार आहिनि, उहे समूरा मामला आहिनि साम्हूं। त मतिलबु असीं इहो चई सघूं था त जेके मुफ़ाहिमत थिए थी, मसलत थिए थी, उन जे नतीजे में धाड़ेल फैक्टर जेको आहे, धाड़ेल जेके आहिनि वधीक मज़बूत थिया आहिनि असां वटि। यकीनन नसीर इहो जेको सो ऐं मिसमैनेजमेंट आहे हथियारनि जी ख़रीदारी में, बख्तरबंद गाॾियुनि जी जेको आहे ख़रीदारी में, ऐं उन खां पोइ जेके पुलिस मोबाइल्स आहिनि उन्हनि जी ख़रीदारी में, उहे जेके उन क़िस्म जूं कोन्हनि। कचे में अवां जॾहिं वञो था, छो त हींअर सूरत नसीर असांजे सभिनी जे साम्हूं आहे। हींअर कचे जे ॿिन्ही तरफ़नि खां हेॾां पंहिंजो ही जेको घोटकी वारो पासो आहे कचे जो, इहो सॼो जेको मेलो आहे। उन खां पोइ शिकारपुर वारो जेको गड़ी तेगे खां वठी हलिया वञो, कदकोट कश्मीर ताईं हलिया वञो, इहो ॿिन्ही पासनि खां हैवी वेपन्स सां माण्हू जेके धाड़ेल वेठा आहिनि, एंटी एयरक्राफ्ट गनुनि सां। त सवाल इन ते बि त कादरी साहब, इन ते बि त सवाल उथनि पिया त एंटी एयरक्राफ्ट गनूं हिननि वटि किथां थियूं अचनि, रॉकेट लॉन्चर किथां था अचनि, जेके बख्तरबंद गाॾियुनि खे पार कंदड़ गोलियूं आहिनि, इहे कीअं आसानी सां इहे इन्हनि ताईं पहुची थियूं वञनि?
सवाल ॾिसो वॾे में वॾो इहो हिकिड़ो सवालिया निशान आहे, वॾे में वॾो सवालिया निशान आहे, उहो स्टेट जे मथां बि आहे त जॾहिं छो त इहे जेके हथियार आहिनि मक़ामी तौर ते ठहनि कोन था, मक़ामी तौर सां इहे ठहनि कोन था, यकीनन इहे हैवी जेके वेपन्स आहिनि इहे जेके ॿाहिरां था अचनि ऐं इन जो जेको जेको बुनियाद चइजे या जैसे उनखे ज़ख़ीरो चइजे, वॾे में वॾो केपीके आहे, वॾे में वॾो केपीके आहे जेको आहे हथियार जो वापारु जेको हले थो या मंशा जो वापारु केपीके खां हले थो। पर हाणे असां वॾो मुसीबत इहा आहे त केपीके खां वठी सिंध में दाख़िल थियण ताईं अलाए केतिरा समय बैल आहे, विच ते चेक पोस्टूं आहिनि, लॉ एनफोर्समेंट एजेंसियूं आहिनि ऐं ॿिया इदारा आहिनि, उहे सफ़ा इहे जेके सॼणो इन्हनि सभिनी शयुनि खां लातालुक लॻा वेठा आहिनि ऐं असां वटि जेको हथियारनि जा ढेर थींदा था वञनि, जेको आहे गॾु थींदा था वञनि, त इहो जेको हिकिड़ो स्टेट जे मथां बि सुवालु आहे, मुल्क जी जेके लॉ एनफोर्समेंट एजेंसियूं आहिनि उन्हनि जे मथां बि सुवाल निशान आहे त छा सिंध हुनजी एजेंडा में न आहे, छा सिंध जेको छा सिंध खे हुननि जेको आहे हिकिड़ो लकीर ॾेई छॾी आहे त इते जेको बि हाणे थींदो कंदो उन खां असीं लातालुक आहियूं, छा सिंध जेको पाकिस्तान जो हिसो न आहे। थोरो रुॻो ॾिसो, छोटू गैंग ऑपरेट कयो राजनपुर में गुजरात जे लाइ, असांजे साम्हूं हिकिड़ो नंढो मिसाल आहे, छोटू गैंग जेको आहे सो ऑपरेट थी करे राजनपुर जे डीजी खान वारे जेको अचे छोटू गैंग वारा करे जेको असांजे सिंध में बि टपी पिया अचनि, पर उहो मोस्टली पंजाब में ऑपरेट पिया कनि, राजनपुर डिस्ट्रिक्ट ऐं डीजी खान में, ऐं उन्हनि जे लाइ फौज पाकिस्तान जी आर्मी पाण डिप्लॉय थी ऐं विद 24 कलाकनि में छोटू गैंग जेको आहे सो गिरफ़्तार थी, टोटल जेके बि धाड़ेल जेको आहे सो हुन में गिरफ़्त में आया ऐं हलिया विया। असां वटि गुज़िरियल केतिरनि सालनि खां वठी छोटू गैंग जहिड़ियूं अलाए केतिरियूं गैंग ऑपरेट थियूं कनि सिंध जे अंदरि। ही जेको सो कश्मीर खां वठी जेकॾहिं असीं अचूं हाणे असीं रिसेंटली इन ते जेको सो मुख़्तलिफ़ वक़्तनि ते पाण वेंदा बि रहिया आहियूं ऐं तकबिया बि कया आहिनि, उन ते लिखंदा बि रहिया आहियूं त सिंधु दरिया जे ॿिन्ही कपनि खां जेको बि बेल्ट अचे पियो ही लही था अचूं, हिन वक़्तु इहो जेको सो शिकारपुर जो गड़ी ते खां वठी बसि चाचड़नि ताईं सब्ज़ो ताईं जेको मथो हलियो वियो जागीरान वारो इलाइक़ो, हेॾां जेको सो मुनीर मिसराणी वारा जेको हिते उमर शहर वारो जेको बि बेल्ट आहे त उहे तव्हां शाह बेलो आहे, ॿिया बेला आहिनि, उन्हनि जे अंदरि जेके वॾा गैंग ऑपरेट था कनि ऐं उते जेको पहुच कान्हे ऐं वॾी मुसीबत इहा आहे त माण्हू अगवा था थियनि ऐं जॾहिं पोइ पुलिस जे मथां दबाव थो पवे त पोइ एसपी जेको आहे सो हाणे इहे मुख़्तलिफ़ इल्ज़ाम लॻंदा रहंदा आहिनि पुलिस ते त पुलिस उन सां मिलियल आहे। मां पुलिस जे हिन में जेको आहे हेठि हुनजी नथो कयां, पुलिस जा हाणे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, आउं जॾहिं वियुसि जेको रिसेंटली थियो चाचड़नि वारो वाक़ियो त दुरानी महर थाणे में, हाणे दुरानी महर थाणो उहो जेको सो उन एरिया जे विच में आहे जिथे वॾा गैंग ऑपरेट था कनि चौधारी धाड़ेलनि जा, जेके रॉकेट लॉन्चर सां रोज़ जेको सो इहो टिक टाक ठाहे था, उते हिकिड़ो SHO ऐं 10-15 सिपाहियुनि जी डफरी या त उते सर्वाइव न करे सघंदी या उन सूरत में सर्वाइव कंदी उन थाणे ते, जॾहिं उहे इलेक्ट धाड़ेलनि सां कंदा त बाबा हाणे वेठा आहियूं तव्हां वञी जेको करिणो अथव कयो, पर असां सां छेड़छाड़ न कयो। पोइ उहे जेके वीचारा सूबेदार जेको सो इज़त बचायो उते थाणे जी हाणे पोस्टिंग त मिली। इवन कादरी साहब इहे ॻाल्हियूं बि हलनि पियूं त SSP लेवल ते जेके ऑफिसर आहिनि उहे जॾहिं मुक़ररु थियनि था कंहिं अहिड़े हसास डिस्ट्रिक्ट में त उहे पैगाम मोकिलीनि था, इवन ॼण त मंथली था ॾियनि धाड़ेलनि खे के बकर के ॿियूं शयूं त भई हिन पासे ॾोह न कजो जेसि ताईं आऊं आहियां, इहे ख़बरूं बि मीडिया में रिपोर्ट थियूं। यकीनन काफ़ी SSP जेके हज़रात आहिनि मौज़र सां मां चवां उन्हनि जो जेको सीज़ फायर थियल आहे धाड़ेलनि सां, सीज़ फायर जीअं सीज़ फायर हूंदा त बाबा जियो और जीते थो, बाबा तव्हां जेको पंहिंजो कपिड़ो हलायो, असांखे पंहिंजो कमु करण जो खामखा असांखे बि ख्वार न कयो, पाण बि ख्वार न थियो, यकीनन असांजे डिस्ट्रिक्ट जे अंदरि तव्हां जेको आहे वारदातूं कंदव
त असांजे मथां दबाव पवंदो, पोइ असांखे मजबूरन जेको आहे ऑपरेशन करणो पवंदो, लहणो पवंदो, पोइ खामखा जे तव्हां बि ख़्वार थियो, असां बि ख़्वार थियो। इन जे करे सिंधीअ में जेके असीं चवंदा आहियूं उत्तर सिंध में घणो ख़ैरु, माना अवी आवाज़ बि ख़ैरु, असांजे बि ख़ैरु, अवी पाया पहुचूं कयो, असांखे बि जेको आहे पंहिंजो कमु हलाइण ॾियो। सही। अच्छा कादरी साहिब, हाणे टाइम बि असां वटि घटि आहे, त हिकिड़ी थ्योरी इहा बि गर्दिश करे पई त जैकबाबाद वारे पासे या गढ़ी यासीन इते किथे को वॾो फ्यूचर में को दिफ़ाई इदारो ठाहिणो आहे, ॿियो टियों, उनजे करे बि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते अहिड़े क़िस्म जो अचानक सां जेके ॾोहारी सरगर्मियूं वधी थियूं वञनि, ॿियो टियों अहिड़े क़िस्म जा इतला अव्हां ते बि पहुचनि था, या अव्हां जी छा राय आहे? ॾिसो पंहिंजो नसीर त हिन मुल्क जा इदारा जेको सो हाणे हिकिड़ो उनजो ॻाल्हाइण बि त हिकिड़ो अजीब आहे, थ्योरीज़ आहिनि मुख़्तलिफ़, इहे जेके गर्दिश कनि पियूं। इहे चवंदा त अदलिया ते ॻाल्हाईंदो त ॿ तो ई अदालत थी वेंदी, इदारत ते ॻाल्हाईंदो त खपिजी वेंदो। ठीकु आहे, त मां चवां त ॾिसो कुझु टाइम हुयो, कुझु टाइम मां तव्हांखे हिस्टोरिकल थो ॿुधायां, उहो वक़्तु हो जॾहिं पंहिंजो ही नवाब शाह सकरन वारो इहो पासो जेको सो धाड़ियल सां जेको सो ॿरे पियो, तमामु लॉ एंड ऑर्डर सूरत हाल ख़राबी। सकरन वटि असां जेको आहे सो तक़रीबन 1000 एकड़ लैंड ॾिनीसीं छावड़ी जे लाइ, उन खां पोइ ठाकुर थी वई उते जेको सो हाणे उते जेको आहे सकरन या इन पासे जेको आहे माना धाड़ियल जो आहे, हाणे वञी इन पासे आहे, हाणे वरी जेकी नई छावड़ी जे लाइ जेके ॻाल्हियूं हलनि पियूं त इन पासे हलनि पियूं, त जैकबाद खां डिस्ट्रिक्ट जे कश्मीर कंदकोट जे तरफ़ हलनि पियूं जेको आहे छावड़ी जो। हाणे ॻाल्हि इहा आहे त जी जी भाषा आहे हाणे पाण असीं ठीकु आहे, हाणे पंहिंजी मुख़्तसर थो हाणे कॾहिं आख़िर जो त ॾिसो पाकिस्तान जा इदारा जॾहिं बि चाहींदा, जिथे बि चाहींदा, का बि सूबाई हुकूमत उनखे रोके ई नथी सघे लैंड ॾियण खां। क्लियर आहे, असां वटि हिते जेको सो डोरियाबाद खां हिते जेको एयरफोर्स बेस ठहियो, सिंध गवर्नमेंट लैंड ॾेई छॾी, अॻियां कजूं था डिफेंस जेको सो ठहियो, उन लाइ लैंड असां 1000 एकड़ ॾेई छॾी, पनवाकी में ठहियो लैंड ॾेई छॾी। मलिक रियाज़ खे नथा रोके सघूं त इदारा सही, मलिक रियाज़ खे साईं कोन था रोके सघूं असां त। हाणे जॾहिं मलिक रियाज़ खे असां नथा रोके सघूं त मुल्क जा जेके सलामती वारा इदारा आहिनि उन्हनि जे साम्हूं असीं जेको सो कीअं रखे सघंदासीं पंहिंजो केस त बाबा। अच्छा, हाणे मुख़्तसिर कादरी साहिब, अव्हांखे लॻे पियो त इहो सिस्टम ईअं ई हलंदो रहंदो, 6 महीना ख़ामोशी, वरी पोइ माण्हुनि जो अगवा, वरी ऑपरेशन, किथे एहलकारनि जो शहीद थियणु, किथे माण्हुनि जो शहीद थियणु, इहो रखी रखी मुख़्तलिफ़ वक़्तनि ते थींदो ई रहे थो, ऐं मफ़ाहिमत जीअं मां ॿुधायो त वॾे में वॾो फैक्टर मफ़ाहिमत वारो आहे असांजो, उनजे करे ई मज़बूत थियनि पिया। ॿियो नसीर हिकिड़ी वरी ॿी हिकिड़ी अथव हिकिड़ी थ्योरी, जॾहिं बि सिंधी माण्हू पाणी वारे मसइले ते, धारियल वारे मसइले ते, जली डोमिसाइल वारे मसइले ते, ऐं जेको सो पंहिंजे हक़नि जे मसइले ते जिदोजहद जे मरहले में दाख़िल था थियनि, त वरी हिकिड़ो अहिड़ो इशू जेको सो क्रिएट थी थो वञे जॾहिं सॼी जेके असां जिदोजहद जो रुख, माण्हुनि जी सोच, माण्हुनि जा ज़ाविया रवैया उन तरफ़ मुड़ी था अचनि। हाणे केतिरो बहितरीन जेको सो धारियल जे ख़िलाफ़ या जेको आहे गुमशुदगियूं थियूं, इनजे ख़िलाफ़ जेको तहरीक मलिक रियाज़ बहरिया जे हवाले सां 6 तारीख़ ते जेको आहे ईंदड़ महीने 6 तारीख़ ते वॾो धरणो थियल आहे ज़ाहिर जी जी जी, त उन हवाले सां जॾहिं बि इन क़िस्म जा हिनखे ॾिसंदासीं, जॾहिं बि क़ौमी मामलनि ते कालाबाग डैम जो मसइलो हुजे, पाणी जो मसइलो हुजे, बहरिया जो मसइलो हुजे, डोमिसाइल जो मसइलो हुजे, शुनाख्ती कार्डनि जो हुजे, आदमशुमारी जो मसइलो हुजे, जॾहिं बि सिंधी माण्हू, सिंधी अवाम जिदोजहद लाइ गॾु थो थिए त को न को हिकिड़ो इशू अहिड़ो उथारियो थो वञे जिते पोइ जेको सॼी तवजह जेको डाइवर्ट थी वञे, त इहे बि हिकिड़ियूं शयूं आहिनि जिते सिंधी माण्हू खे सोचणो पवंदो। ऐं मां आख़िर में इहो चवंदुसि त जेकॾहिं सिंध सरकार ऐं वफ़ाक़ी सरकार इन में सची आहे त को मसइलो ई कोन्हे, जेको आहे सो ही जेको सो कुल 8 ॾींहं जो ऑपरेशन आहे। जेकॾहिं ही जेके सरकार चाहे त कश्मीर खां वठी कंदकोट खां वठी बेदे सखर शिकारपुर ताईं कुल 8 ॾींहं खपंदा आहिनि, छो त जॾहिं
ईमानदारी सां जॾहिं ऑपरेशन कयो वेंदो आहे, ईमानदारी सां फोर्स लहे ऐं बग़ैर कंहिं जेको आहे उनजो एम उहो हुजे त असांखे वाक़ई सिंध जे अंदरि अमन अमान बहाल करणो आहे, गैर मशरूत तौर सां बहाल करणो आहे। त ॾोहारी भाॼा हूंदा आहिनि, ॾोहारी टिजड़ा हूंदा आहिनि, उहे या त मारिजी वेंदा आहिनि या सरेंडर कंदा आहिनि। सही था चओ, सही, तमामु घणी महिरबानी अवांजी ज़ुल्फ़िकार क़ादरी साहब। मां टाइम न ॻाल्हि उहा ई आहे त विल जी, त जेकॾहिं विल आहे त को मसइलो कोन्हे। ही ॾोहारी घणा हूंदा, 50 हूंदा, 100 हूंदा, 200 हूंदा, माज़ी वॾा वॾा ऑपरेशन थिया आहिनि, 400 धाड़ेल जेके आहिनि उहे मारिजी चुका आहिनि। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते इहे ऑपरेशन थींदा रहनि था, पर हाणे ही ॾोहारी कीअं रियासत जी रिट खां कामयाबु थियनि था, जेके सरेआम रियासती रिट खे अची चैलेंज था कनि, बख़्तरबंद गाॾियुनि ते बि वीडियो ठाराए उहे रखनि था, माण्हुनि जा जेके आहिनि मुख़बरी जे इल्ज़ाम हेठि नक कन कटे था छॾनि, अहिड़े क़िस्म जूं भयानक जेके वीडियोज़ आहिनि उहे पब्लिक कंदा था रहनि। पुलिस खे, इदारनि खे सरेआम गारियूं ॾींदे असांखे नज़र था अचनि। उहे वीडियो, वॾी ॻाल्हि त वायरल जेके आहिनि मीडिया जे इदारनि ते घटि में घटि न थियणु खपनि, जेके इथिक्स आहिनि। ऐं जेको हिकिड़ो तइ थियो हो त दहशतगर्द जेके आहिनि उन्हनि खे प्रमोट न कयो वेंदो, सो ज़रूरु मुख़्तलिफ़ मीडिया जे इदारा जेके अहिड़े क़िस्म जूं हलाइनि पिया वीडियोज़, उन्हनि खे बि सोचणु खपे ऐं रियासती इदारनि खे बि सोचणु खपे त सभिनी खे चैलेंज पिया कनि, वक़्त जी सरकार खे चैलेंज पिया कनि। हाणे 5 ॾींहंनि खां हीउ ऑपरेशन त हले पियो, जंहिंमें इतला आई आहिनि त 200 जेके कमांडोज़ आहिनि सिंध पुलिस आहे, उन समेत 700 एहलकार शिकारपुर जे इलाइक़े में लथल आहिनि, पर अञा ताईं का वॾी गिरफ़्तारी या का वॾी अचीवमेंट धाड़ेलनि जे ख़िलाफ़ु उहा असांखे नज़र न पई अचे। हिते वठंदासीं ब्रेक, ऐं ब्रेक खां पोइ बि उन अहम मामले ते ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जेको आहे उहो जारी रहंदो। जी नाज़िम, ब्रेक खां पोइ हिकु भेरो ॿीहर अव्हांखे न्यूज़ टॉक में भली कार चऊं था ऐं पाण ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियूं सिंध में अमन अमान जी जेका ख़राबु थियल सूरत हाल आहे ऐं लाड़काने डिवीज़न में जेको हीउ ऑपरेशन हले पियो, उन ते हिन वक़्तु धरती टीवी लाड़काने जो ब्यूरो चीफ मुनवर रिन साहब असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। मुनवर, अव्हांखे सम्झणु चाहींदासीं जेको 5-6 ॾींहंनि खां ऑपरेशन हले पियो, का आम अखभराई थी सघी धाड़ेलनि जे ख़िलाफ़ु पुलिस खे, या अॼु जी छा ताज़ा तरीन सूरत हाल आहे? हाँ जी नसीर, शिकारपुर वारे इलाइक़े में जेको गढ़ी तेगो जो इलाइक़ो आहे, कटे वारे इलाइक़े में जिते पुलिस ऐं जेके धाड़ेल हुआ, जेके ॾोहारी हुआ, उन्हनि में कुझु ॾींहं पहिरियां जेको मुक़ाबिलो थियो जंहिंमें ॿ पुलिस एहलकार शहीद थी विया। हिकु फोटोग्राफर हसीब शेख जेको आहे उहो बि हुन में शहीद थी वियो। उन खां पोइ हिन वक़्तु जेकी सूरत हाल आहे कचे जी, हिन वक़्तु मुंहिंजी ASP सिटी शिकारपुर आहे फज़ुल्ला, उन सां ॻाल्हि ॿोल थी आहे। उनजो चवणु आहे त मां हिन वक़्तु बि कचे वारे इलाइक़े में जेके धाड़ेल ॾोहारियुनि जी जेके मौजूदगी जा इतला आहिनि उते जेको आहे मां मौजूदु आहियां, ऐं उते ऑपरेशन जेको आहे असांजो मुसलसिल केतिरनि ॾींहंनि खां असांजो जेको ऑपरेशन आहे उहो जारी आहे। उनजो इहो चवणु आहे त हिन वक़्तु असां जेकी नई प्लानिंग जोड़ी आहे उन में असां 3 नयूं APC गाॾियूं जेके आहिनि उहे पंजाब खां घुराए वरितियूं आहिनि, ऐं कुझु ई देरि में उहे जेको आहे शिकारपुर जे कचे वारे इलाइक़े में जेके APC गाॾियूं आहिनि नयूं उहे पहुचंदियूं, ऐं उन गाॾियुनि में जेको असांजो फोर्स आहे पुलिस फोर्स उहो हिसो वठंदो, ऐं उन खां पोइ बाक़ाइदगी सां जेको प्लानिंग सां असांजो जेको ऑपरेशन आहे उहो ॾोहारनि जे ख़िलाफ़ु कयो वेंदो। उनजो इहो बि चवणु आहे त हीअ जेके बदिलियूं थियूं आहिनि तंहिंखां पोइ SSP तनवीर चुनियो जेको शिकारपुर जी जंहिंखे चार्ज ॾिनी वई आहे, उन सां मुसलसिल फ़ोन ते राब्तो आहे, उहो सुभाणे जेको आहे पंहिंजी चार्ज वठंदो, ऐं उन असांखे हिदायतूं जारी कयूं आहिनि त फौरी तौर ते कचे में जेके ॾोहारी आहिनि उन्हनि जो ख़ात्मो आंदो वञे। हिन जो इहो बि चवणो हो त जेको टेक्निकल बुनियाद ते जेके उन्हनि जे मोबाइल सिमूं आहिनि ऐं जेके ॿिया टेक्निकल मामला आहिनि असां उहे ट्रेस करे रहिया आहियूं, ऐं उनजी मदद सां जेको आहे असां उन ॾोहारियुनि ताईं पहुचंदासीं। पहिरें हवाले सां पर इन्हनि 5-6 ॾींहंनि में ज़रूरु आउं पुछो हूंदो त का आम अखभराई, का गिरफ़्तारी, कंहिंजो को ॾोहारी जो मारिजी वञणु, अहिड़ा के इतला? बिल्कुलु नज़ीर भाउ, इहो ई उन सां ॻाल्हि ॿोल थी। उन खां इहो ई मूं पुछो त को माण्हू उन में अरेस्ट थिया आहिनि, या तव्हांखे जेके मेन जेके ॾोहारी हुआ जंहिंजी वीडियो वायरल थी, जिन पुलिस एहलकारनि खे शहीद कयो त उन्हनि खे तव्हां गिरफ़्तार कयो आहे या न? त हुनजो इहो चवणो त असां को बि फ़िलहाल हिन वक़्तु ताईं जेको ॾोहारी आहे उहो असां मारियो कोन्हे को। बाक़ी गिरफ़्तारियुनि जे हवाले सां हुन इहा ॻाल्हि कई त कुझु जेके गिरफ़्तारियूं थियूं आहिनि, पर फ़िलहाल असां उहो मीडिया ते डिस्क्लोज़ नथा कयूं त जीअं असां ॾोहारियुनि ताईं पहुची सघूं। ऐं हुनजो इहो बि चवणो त असां काफ़ी इनशाला 2-3 ॾींहंनि में इम्प्रूवमेंट जेको आहे उहा कंदासीं, पर फ़िलहाल मीडिया जे ज़रिए नथा ॿुधाइणु चाहियूं त इहे ॻाल्हियूं मीडिया
खां पोइ जेको ॾोहारनि ताईं जे ॻाल्हियूं पुॼी वञनि थियूं या मीडिया जे ज़रिए उन्हनि खे मालूमात मिली वञे थी, हर माण्हू टीवी ॾिसे थो, त उनजे करे उनखे असां ॻुझो रखियो वियो आहे ऐं उन में कुझु गिरफ़्तारियूं थियूं आहिनि जंहिंजी मदद सां उहो ॾोहारनि खे पकड़ण जे लाइ कोशिशूं करे रहिया सही। अच्छा मनोहर, पोइ हींअर ताईं जेको ऑपरेशन हले पियो उन्हनि में इहे जेके इतला आहिनि SSU जा जेके कमांडोज़ आहिनि 200 जे लॻभॻि उहे आहिनि, ॿिया 700 जे लॻभॻि पुलिस एहलकार आहिनि, रेंजर्स या जेके ॿिया इदारा आहिनि वफ़ाक़ी इदारा, उन्हनि जी का अञा ताईं शमूलियत थी सघी आहे या केसि ताईं उहे ईंदा? शेख रशीद जी बि वॾे वज़ीर सां मुलाक़ात थी ऐं वफ़ाक़ खां मदद तलब कई आहे सिंध हुकूमत, उन हवाले सां कुझु ॿुधाइनि पिया त वफ़ाक़ी जेके इदारा आहिनि सिक्योरिटी जा उहे बि इन में शामिल आहिनि या थींदा या न? हा बिल्कुलु नसीर भाई, आम सवाल तव्हां कयो त इहे जेके इदारा जिन जे हवाले सां तव्हां पुछो त इहे वफ़ाक़ सां तालुक़ु रखनि था, इन जे हवाले सां जेको आहे सिंध पुलिस खां सवाइ रेंजर्स जा जेके ॿिया इदारा आहिनि उन्हनि जे पारां अञा ताईं को बि जेको हिकमत अमली जेको आहे साम्हूं नज़र न आहे आई। बाक़ी इहो ज़रूरु आहे त इन वाक़े खां पोइ जेके ॻुझनि एजेंसियुनि जा इदारा आहिनि उन्हनि जे तरफ़ां मुख़्तलिफ़ हफ़्तनि ते जेके मीटिंग्स आहिनि उहे जारी आहिनि ऐं उहे बि पंहिंजी प्लानिंग जोड़े रहिया आहिनि ऐं जेके बि मालूमात वग़ैरह आहे या टेक्निकली बुनियाद ते जेके पुलिस खे सहूलियतूं घुरबल आहिनि उन्हनि खां त उहे उन्हनि खे फराहम करे रहिया आहिनि। त अहिड़े हवाले सां रेंजर्स अञा ताईं उन ऑपरेशन में जेको आहे बाज़ाब्ता तौरु उन में हिसो नाहे वरितो या उनजो को बि अहिड़ो फ़ैसिलो नाहे कयो वियो। बाक़ी सिंध पुलिस पारां जेको आहे उते जेको कचे वारो इलाइक़ो आहे जिते बंदि आहे, जिते इहे मामला थिया, जिते ॾोहारनि सां मुक़ाबिलो थियो, सिंध पुलिस उते कैम्प काइम करे वरिती आहे ऐं उते वॾे अंग में जेके पुलिस जा जवान आहिनि, जीअं तव्हां मुख़्तलिफ़ फोर्सिस जा जेके जवान ॿुधाया, कराची, लाड़काणो डिवीज़न जेको आहे जंहिंमें शिकारपुर, जैकबाबाद, कशमोर, कंदरकोट, उन्हनि जा जेके पुलिस जा जवान आहिनि उन्हनि खे उते घुरायो वियो आहे ऐं उते जेको आहे बंदि ते कैम्प काइम करे ॾोहारनि जे ख़िलाफ़ कार्रवायूं जारी आहिनि। ऐं इहो बि ॿुधायो ASP सिटी त असां हिन वक़्तु बि काफ़ी जेके ॾोहारी आहिनि उन्हनि जा जेके उते कखावा जेके उन्हनि जा घर ठहियल हुआ उहे असां बिल्कुलु तबाह कया आहिनि ऐं उन्हनि खे बाहियूं ॾिनियूं आहिनि। हिन वक़्तु बि असांजी कार्रवाई जारी आहे। ठीकु आहे, तमामु घणी महिरबानी मनोहर साहब। मनोहर ब्यूरो चीफ धरती TV लाड़काणो, उहे अपडेट करे रहिया हुआ। ऑपरेशन अञा ताईं हलंदड़ आहे ऐं सिंध पुलिस जेके जवान आहिनि उहे ई इन में हिसो वठी रहिया आहिनि। का अञा ताईं का ख़ासि जेका पेशरफ़्त चइजे या अॻभराई चइजे उहा न थी सघी आहे। दावा इहा साम्हूं अचे पई त कुझु गिरफ़्तारियूं थियूं आहिनि, उन्हनि गिरफ़्तारियुनि जो ॾोहारियुनि ते केतिरो असरु पवंदो या तेगो ख़ान तेगाणी गिरफ़्तार थियो उनजो उन्हनि ते केतिरो असरु पियो आहे, अञा ताईं त सच का अहिड़ी सूरत हाल नज़र कान थी अचे। बाक़ी ईंदड़ ॾींहंनि में ही जेको ऑपरेशन आहे उहो कहिड़ो रुख़ अख़्तियार करे थो ऐं जेका अॼु मुलाक़ात थी आहे शेख रशीद अहमद ऐं सिंध जे वॾे वज़ीर जी, उन में जेका वफ़ाक़ खां मदद घुरी वई आहे, सो वफ़ाक़ ॾिसूं था हाणे कहिड़ी मदद फ़राहम करे थो। छाकाणि त अॼुकल्ह जो जेको दौरु आहे जीअं बार बार उन ते तजिया ऐं तबसरा बि थियनि पिया त हीअ को एमाज़ॉन जा ॿेला कोन्हनि जो एॾा वसी जो धाड़ियल जेके आहिनि उहे रियासत खां जेके ॾाढा थी वञनि। सो बहरहाल सवाल त खोड़सार आहिनि जेके उथनि पिया त नेठि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते इहे जेके ख़ामोश ॾोहारी आहिनि कचे जा उहे एक्टिव छो था थी वञनि, उनजे पुठियां मक़सदु कहिड़ा आहिनि या छा, उन ते पाण वधीक बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। इम्तियाज़ फुलपोटो साहब हींअर असां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि, सखर मंझाई, ऐं ॾाढो सुठो लिखनि था उन्हनि उन समूरी सूरत हाल ते, ख़ासि तौर ते उन समूरे रीजन ते उन्हनि ॾाढी गहरी नज़र रहे थी द न्यूज़ ऐं मुख़्तलिफ़ इदारनि में। इम्तियाज़ फुलपोटो साहब तमामु घणी महिरबानी, ऐं असांखे टाइम ॾिनो। अव्हां खां सम्झणु चाहींदासीं कीअं पिया ॾिसो मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जेको धाड़ियल फैक्टर असीं चऊं उहो कॾहिं ख़ामोश था थी वञनि, कॾहिं एक्टिव था थी वञनि, कॾहिं उहे चुप आहिनि, त इन्हनि जो रिमोट कंट्रोल जेको आहे ख़बर नथी पए त कंहिंजे हथ में आहे, केरु उन्हनि खे पुश थो करे त उहे वरी एक्टिव था थी वञनि। भुंग जे लाइ अगवा जूं वारदातूं बि थियनि थियूं, थाणनि ते हमला बि थियनि पिया। हीअ जेको 6-7 ॾींहंनि खां सूरत हाल हले पई थी, अव्हां वटि छा अपडेट्स आहिनि त हींअर ते का भराई थी सघी आहे पुलिस खे? जी नसीर साहब, हिन वक़्तु ताणी गुज़िरियल 7 ॾींहंनि खां हिकिड़ो ग्रैंड ऑपरेशन हले पियो धाड़ियलनि जे ख़िलाफ़। हिन वक़्तु ताईं का अहिड़ी सॉलिड प्रोग्रेस पुलिस खे न मिली सघी आहे। उनजा सबब जेके खोड़सार आहिनि त जेको पुलिस डिपार्टमेंट खे एज़ ऑर्गेनाइज़्ड फोर्स तौरु इस्तेमालु कोन कयो पियो वञे। जीअं असां वटि रेंजर्स आहे, आर्मी आहे, पुलिस जेकी आहे न बिल्कुलु मुकमिल जेको आहे उहो पॉलिटिसाइज़ थी चुकी आहे ऐं उनखे जेको अपॉलिटिकल हुजणु खपे। इहे बि खोड़ सारा सबब आहिनि जंहिंजे करे जेको ग्रैंड ऑपरेशन आहे धाड़ियलनि जे ख़िलाफ़ उहो नाकाम वञे थो। सही। अच्छा, पुलिस में कुझु जेको मफ़ाहिमत फैक्टर आहे उन ते बि खोड़ सारा सवाल उथनि पिया त इवन SSP जेके आहिनि उहे सियासी बुनियादनि ते मुक़ररु थियनि था या उन्हनि जा ॾोहारियुनि सां मुबैना तौर ते के राब्ता रहनि था त जेसि ताईं असां हिन थाणे इन डिस्ट्रिक्ट में आहियूं त का ॾोहारी सरगर्मी न कजो या छा। त इहो मुफ़ाहिमत वारो जेको फैक्टर आहे इहो धाड़ियलनि खे मज़बूत करण में केतिरो जेको आहे सो अहमियत रखे थो? तव्हांखे यादि हूंदो हिते डॉक्टर रिज़वान जॾहिं SSP शिकारपुर हुयो
त उन हिकिड़ी काफ़ी हिकिड़ी कॉम्प्रिहेंसिव रिपोर्ट ठाही पेश कई हुई। सही। उन में उन इहे खोड़ सारा फैक्टर जेके आहे उन मेंशन कया हुया त हिते जेको पॉलिटिकल स्ट्रक्चर आहे जेको उहो बिल्कुलु जेके असां वटि फ्यूडल लॉर्ड्स आहिनि जेके दाड़ेलनि खे जेको आहे न प्रोटेक्शन ॾियनि था, उन्हनि खे हाइड हाउस प्रोवाइड कंदा, उन्हनि सां बिल्कुलु जेकॾहिं को रिकंसिलिएशन करे नथो हले त पोइ दाड़ेल उन्हनि पुलिस ऑफिसरनि जे ख़िलाफ़ बि कार्रवाई कंदा। सही। अच्छा इम्तियाज़, एतिरे ताईं बि इतला आहिनि या रिपोर्ट्स बि थींदियूं आहिनि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते ख़बरूं, त इन्हनि ॾोहारियुनि मंझां ई खोड़ अहिड़ा ॾोहारी हूंदा आहिनि जेके तर जा जेके चङा मुड़ुस चऊं, चूंडियल नुमाइंदा चऊं, उन्हनि जा गार्ड जेके थींदे असांखे नज़र ईंदा आहिनि, इहे ई पुलिस ऑफिसर उन्हनि खे सलूट पिया कंदा आहिनि जॾहिं उहे उन्हनि चूंडियल माण्हुनि सां गॾु हूंदा आहिनि। 2019 में जॾहिं तव्हां हुनखे ॾिसंदो त 2019 में सरदार तेगो खान तेगानी जेको हिन वक़्तु मेन किरदारु आहे, जेको पुलिस वारा हाणे शिकारपुर में जेको आहे शहीद थिया, त उनखे हिकिड़ो पीस अवार्ड मिलियो हुयो। सही, बिल्कुलु। त उन में SSPs बि वेठा हुया, तव्हांजा इंटेलिजेंस इदारनि जा ऑफिसर बि वेठा हुआ। हिन मां साफ़ ज़ाहिर आहे त इहे जेके सरदार आहिनि बिल्कुलु उन्हनि खे पुठि भराई आहे। त तेगे खान तेगानी जेका गिरफ़्तारी आहे उनजे लाइ चयो पियो त इन सां को वॾो दाड़िलनि ते प्रेशर पवंदो, कुझु दाड़िल थी सघे पेश पवनि या ॿियो टियों, इहा जेका पुलिस जी हिकमत अमली हुई या सूबाई हुकूमत जी, उनखे अव्हां कीअं पिया ॾिसो उन्हनि जी गिरफ़्तारी खे? बिल्कुलु मां त हिनखे ईअं सम्झंदुमि या मज़ाक आहे, छो जो तव्हां ॾिसो न पहिरियों इंसिडेंट थियो आहे असांजी सिंध में त वंस SSP ऐं DIG खे बदिली कयो वियो हुजे। हाणे इहा जेको आहे न हिकिड़ी पुलिस रिकंसिलिएशन जी पॉलिसी अख़्तियार कई आहे, कुझु ॾींहंनि खां पोइ इहो जेको आहे हालतूं बिल्कुलु नॉर्मल थी वेंदियूं। त ही जेके दावाऊं बाक़ी आहिनि त 9 मुग़वी असां बाज़ियाब कराया आहिनि, टोटल के 12 आहिनि शिकारपुर जे कचे मां, 200 कमांडो समेत 700 एहलकार कचे में लथल आहिनि, उन्हनि दावनि खे अव्हां कीअं पिया ॾिसो इम्तियाज़? जेके असां वटि ख़बरूं आहिनि त उहे जेके 9 मुग़वी आहिनि उहो पुलिस मुक़ाबलनि में कोन बाज़ियाब थिया आहिनि। अच्छा, बिल्कुलु। उहे बि कंहिं न कंहिं तरीक़े सां कंहिं न कंहिं पॉलिसीअ तहत कंप्रोमाइज़ तहत वापसि थिया। अच्छा इम्तियाज़, जेको ही समूरो कुझु थियो वाक़ियो थियो उनखां पोइ जेके धाड़ेलनि जूं वीडियोज़ हलनि पियूं थियूं, मुख़्तलिफ़ सोशल मीडिया जा अॼुकल्ह त टूल्स आहिनि उते जेके हलनि पियूं, उन सां छा था सम्झो त पुलिस एहलकारनि जो मोराल जेको आहे केतिरो डाउन थियो हूंदो, ऐं गॾोगॾु जेके इहे बख़्तरबंद गाॾियूं उन्हनि ते बि वॾा सवाल उथनि था त उन्हनि मां इहे गोलियूं कीअं पार थी वञनि थियूं, जो जेके एहलकार आहिनि उहे महफ़ूज़ नथा रहनि अहिड़नि गाॾियुनि में हूंदे बि। 2019 में असां वटि हिकिड़ा 2 अहम वाक़िया थिया हुआ शिकारपुर में न। हिकिड़ो DSP राव शफ़ीउल्लाह, सही, ॿियो SHO गुलाम मुस्तफ़ा मीरानी, बिल्कुलु उन सां गॾु जेके हुया उहे बि जेकी पुलिस जूं जेके आर्म फोर्स कैरियर जेके असां चऊं था उन्हनि में ई उन्हनि रॉकेट फायर करे उन्हनि खे शहीद कयो हुयो। उनजी बिल्कुलु हिकिड़ी इंक्वायरी जे लाइ हिकिड़ी IG जॾहिं कलीम इमाम हुयो त उन हिकिड़ी कॉन्स्टिट्यूट कई हुई। हाणे उन इंक्वायरी जी रिपोर्ट बि अञा त साम्हूं आई आहे त उनजी ख़रीदारीअ में रिक्रूटमेंट में केतिरी खुर्द बुर्द थी, ऐं जेकी APCs चेन आहिनि जिन जे लाइ चयो वञे थो त उहे पुलिस जे लाइ बिल्कुलु प्रोटेक्टिव चेन्स आहिनि, त उन मां गोलियूं आर पार थियूं। सही। अच्छा इम्तियाज़, अव्हां इन मामले ते सुठो लिखो बि थिया, जेकॾहिं अव्हां खां सम्झणु चाहियूं त अॼुकल्ह जो जेको दौरु आहे तक़रीबन दाड़ियल बि हर कंहिं वटि मोबाइल फ़ोन आहे, उहे यूज़ था कनि, मोबाइल जे थ्रू उन्हनि खे ट्रेस करणु, सैटेलाइट जे थ्रू जदीद टेक्नोलॉजी छा कुझु न अची वियो आहे दुनिया में, त उनजे बावजूद बि असांजा जेके इदारा आहिनि उहे बेवस आहिनि या मुफ़ाहिमत जे करे उहे ख़ामोश आहिनि? अव्हांखे छा थो लॻे? मुफ़ाहिमत जे करे ख़ामोश आहिनि, बिल्कुलु इदारा असांजा गैर महफ़ूज़ न आहिनि। मां तव्हांखे शुरू में ई चयो त जॾहिं पुलिस खे तव्हां हिकिड़ो ऑर्गेनाइज़ फोर्स तौरु इस्तेमालु कंदव त पोइ पुलिस बि जेको आहे तव्हांखे प्रोग्रेस रिपोर्ट ॾींदी, पर पुलिस असां वटि हिन वक़्तु बिल्कुलु पॉलिटिसाइज़ आहे ऐं बिल्कुलु दाड़ियल जेके आहिनि जी उन्हनि वटि हिकिड़ो इंटेलिजेंस नेटवर्क आहे, पुलिस वटि बि ज़ाहिरी आहे इंटेलिजेंस नेटवर्क आहे। हाणे ई टेक्नोलॉजी जो दौरु आहे, हिननि वटि लोकेटर बि आहिनि, पोइ बि ख़बर नथी पए त हुननि खे छो नथा लोकेट करे सघनि। सही। अच्छा भला ही जेके नयूं हाणे मुक़ररियूं ऐं बदिलियूं थियूं आहिनि उनखे अव्हां या जेके इलाइक़े वासी आहिनि उहे कीअं था ॾिसनि, केतिरा पुरुमीद आहिनि त उनखां पोइ का बहितरी ईंदी या ॾोहारियुनि जे ख़िलाफ़ को सख़्तु एक्शन थींदो? ॾिसो न, कल्ह तेगो खान तेगानी खे जॾहिं ATC जी कोर्ट में पेश कयो वियो आहे त हुन कुझु मीडिया जे दोस्तनि सां ॻाल्हि ॿोल कंदे हुन बिल्कुलु क्लियर पॉलिटिकल जेके स्टेक होल्डर्स आहिनि उन्हनि खे मैसेज ॾिनो त हाणे जेकी बि इलेक्शन ईंदी उनखे मां सपोर्ट न कंदुमि। उन खां फौरन अधु कलाक खां पोइ इहे बदिलियूं थियूं त इहो लॻे थो त हिकिड़ो पॉलिटिकल रिकंसिलेशन जो हिसो आहिनि। हाणे इहो माखाणे जी ऑपरेशन
अव्हांखे लॻे थो त ऑपरेशन में माठार ईंदी, घणनि माण्हुनि जो ख़्यालातुनि में अञा हाणे तेज़ी ईंदी ऐं थी सघे थो कुझु वफ़ाक़ी इदारा जेके आहिनि इंक्लूडिंग रेंजर्स उहे बि हिन में शामिल थियनि। ॾिसो न, उहे त तव्हांजी जॾहिं अहिड़ी तरमीम जो जॾहिं असां राग आहियूं था न, तव्हांखे यादि हुजे असां बिल्कुलु साफ़ ई कॾहिं कॾहिं तनक़ीदूं बि कंदा आहियूं। हिकिड़ो जमहूरी हुकूमतूं ऐं गैर जमहूरी हुकूमतूं। नवाज़ शरीफ़ जी जॾहिं हुकूमत आई त नेशनल इलेक्शन प्लान हुयो। नेशनल इलेक्शन प्लान जा ॾिसो न केतिरा रिज़ल्ट जेके आहिनि पॉज़िटिव आया हुया। हाणे जेकॾहिं अहिड़े क़िस्म जो को प्लान ठहे थो जंहिंमें पुलिस लॉ इन्फोर्समेंट एजेंसीज़ हुजनि पोइ त नतीजा मिली सघनि था। सही, ठीकु आहे, तमामु घणी महिरबानी अव्हांजी, अव्हां टाइम ॾिनो इम्तियाज़ भुट्टो साहिबु। इम्तियाज़ भुट्टो साहिब जूं ॻाल्हियूं मां ॿुधियूं, उन्हनि खे इहो लॻे थो त ईंदड़ ॾींहंनि में जेको इहो ऑपरेशन आहे तेज़ थियण बदिरां उन में माठार अची सघे थी, छाकाणि त तेगो खान तेगाणी या जेके ॿिया गिरफ़्तार कया अथनि चङा मुड़ुस जिन खे चयो थो वञे, सो उन्हनि जेको बयानु ॾिना आहिनि, जेके इशारा पिया ॾियनि त हू ईंदड़ इलेक्शन में बि सपोर्ट न कनि या छा, उनखां पोइ सूबाई हुकूमत हिकु भेरो ॿीहर मुफ़ाहिमत जो रस्तो अख़्तियार कंदी। जेकॾहिं ईअं थिए थो त इहा इंतहाई ख़तरनाक सूरत हाल हूंदी, पोइ उहे तव्हांजा जेके एहलकार जेके शहीद थी विया, जंहिंजे लाइ अॼु सईद गनी साहब पाण इहो तस्लीम कयो आहे त ग़लति प्लानिंग जे नतीजे में उहे एहलकार शहीद थिया। जेकॾहिं प्लानिंग ग़लति हुई त छा उहा ग़लति प्लानिंग कंदड़ जेके ज़िम्मेवार आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ का कार्रवाई थी सघंदी या न, ऐं जेकॾहिं हिते बि मुफ़ाहिमत जो रस्तो अख़्तियार कयो वञे थो त पोइ उहे जेके शहीद आहिनि उन्हनि जे खून सां इंसाफ़ कीअं थी सघंदो। न रुॻो उहे शहीद पर जेके ॿिया इलाइक़े वासी आहिनि, जेके माण्हू अगवा थी उते डंप कया वञनि था, जिन खां भुंग जे तलब कयो थो वञे, त ॻाल्हि उहा ई आहे त पोइ रियासत जी जेका रिट आहे उहा केॾांहुं वेंदी, ऐं जेकॾहिं रियासती इदारा इन्हनि ॾोहारियुनि जेके चंद ॾोहारी आङिरियुनि ते ॻणण जेतिरा आहिनि उन्हनि जो ॾाढो नाकाम थी वञे थी, त उन्हनि जो त दिलि गुर्दो जेको आहे अञा वधंदो, ऐं ईंदड़ ॾींहंनि में त अहिड़े क़िस्म जी जेके ॾोहारी सरगर्मियूं आहिनि उन्हनि में अञा वाध थी सघे थी। बहरहाल ॾिसणो इहो आहे, हीउ मामिलो इंतिहाई संजीदा आहे ऐं हिन बैरिद वफ़ाक़ी घरू वज़ीर उन मामले ते सिंध जे दौरे ते पहुता, सिंध जे वॾे वज़ीर सां मुलाक़ात कई, वफ़ाक़ खां सिंध हुकूमत मदद तलब कई आहे, वफ़ाक़ ख़ातिरी कराई आहे त भरपूर मदद कंदा। सो हाणे ॾिसणो इहो आहे त वाक़ई सूबाई लेवल ते ई को नेशनल एक्शन प्लान जुड़े थो ॾोहारियुनि जे ख़िलाफ़ ऐं को भरपूर एक्शन थिए थो, समूरा मोगी बाज़ियाब थियनि था, या अमन अमान जी जेका सूरत हाल कुझु अरसो पहिरियां ताईं हुई उहा बरक़रार थिए थी या न, इहो हिकिड़ो वॾो सुवालु आहे। ईंदड़ ॾींहंनि में सूबाई हुकूमत ॾांहुं सभिनी जूं अखियूं आहिनि त उन्हनि जी हिकमत अमली छा हूंदी, पाण उन ते ज़रूरु ॻाल्हि ॿोल कंदासीं। अॼु प्रोग्राम में फ़िलहालु एतिरो ई, असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।